जॾहिं मोहम्मद साहब जे ॾोहिटे जी मृत्यु थी त हुन जी सॼी ॾाढ़ी ॻोड़नि सां लथपथ थी वई हुई। जॾहिं इब्राहिम पंहिंजे पुट जी क़ुर्बानी ॾियणु शुरू कई त हुननि पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी छॾी, लेकिन पोइ बि क़ुर्बानी न ॾेई सघियो। दशरथ पंहिंजे पुट राम खे ख़ुदि 14 साल वनवास ॾेई करे उन जो विछोड़ो सहन न करे सघिया ऐं वियोग में मरी विया। जॾहिं कुरुक्षेत्र में युद्ध जे दौरान अर्जुन जो पुत्र अभिमन्यु जी मृत्यु थी वई त अर्जुन पंहिंजा धनुष बाण हेठि केराए करे दहाड़ मारे करे रोअण लॻो ऐं युद्ध करण सां इनकार करे छॾियईं। महान योद्धा नेपोलियन हिकु युद्ध जे दौरान पंहिंजे हिकु सैनिक जी मृत्यु ते ॾाढो दुखी थियो हो, परंतु दशमेश पिता सरबंस दानी गुरु गोबिंद सिंह जी सचे पातशाह शब्द न आहिनि मूं वटि। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।